सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह सुब्हानो तआला खां दुआ है अल्लाह सुब्हानो तआला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे, खोड़ सारियूं मां सभिनी लाइ दुआऊं। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो निमाज़ जे हवाले सां आहे। निमाज़ हर मोमिन, हर मुस्लमान मर्द औरत ते अल्लाह सुब्हानो तआला फ़र्ज़ कई आहे। निमाज़ 5 जेके रुकन आहिनि उन्हनि मां हिकु रुकन निमाज़ बि आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मिराज ते विया त अल्लाह सुब्हानो तआला उन्हनि खे निमाज़ जो तोहफ़ो हिन उम्मत लाइ ॾिनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलक़ीन कई आहे त निमाज़ ख़ुशी ऐं ख़ुशू सां पढ़ो। ख़ुशी ऐं ख़ुशू सां निमाज़ पढ़ण जा कई तरीक़ा आहिनि, कई दुआऊं बि आहिनि। वधीक त मां हिन वीडियो में तव्हांखे नथो ॿुधाए सघां, तव्हां पाण बि रिसर्च कयो, पाण बि सर्च कयो। तव्हां पाण माशाअल्लाह ज़हीन आहियो, होशियारु आहियो, त कोशिशि कयो मज़हब खे पढ़ो बि सही, टाइम कढो। निमाज़ खे सही तरीक़े सां पढ़ण जो जेको हुनजो हक़ आहे कोशिशि कयो अदा करण जी। सही तरीक़े सां वज़ू करण जी कोशिशि कयो। असां एॾो जल्दबाज़ी में न सही तरीक़े सां वज़ू कयूं था, न असांखे वज़ू जा फ़राइज़ ख़बर आहे, न वज़ू जा वाजिबात ख़बर आहिनि, न सुनत ख़बर आहे। त कोशिशि कयो वाजिबात छा आहिनि, सुनत छा चइबी आहे। त इलाही मां सोरी करे चवां थो त इलाही माण्हुनि खे इन्हनि शयुनि जी बि ख़बर न आहे त वाजिबात खे छा थींदो आहे, वाजिब जेको आहे तर्क करण सां छा थींदो आहे, त सुनत मुअक्कदा छा आहे। काफ़ी माण्हुनि खे शायदि इहा ख़बर न हुजे। हिन वीडियो में मां ज़्यादा डिटेल में नथो ॿुधाए सघां। नंढा किताब मिलनि था मार्केट में, कोशिशि कयो उहे वठी करे, या इंटरनेट ते अवेलेबल आहिनि, त कोशिशि कयो निमाज़ जे बारे में तालीम हासिलु कयो, निमाज़ जे बारे में, दीन जे बारे में तालीम हासिलु कयो। कंहिं उलमा सां, कंहिं मौलवी सां थोरो टाइम गुज़ारियो ऐं हुनखां इहा निमाज़ जे हवाले सां तालीम हासिलु कयो ऐं पंहिंजे घर वारनि खे बि उहो ॿुधायो। निमाज़ सभिनी ते फ़र्ज़ु आहे। निमाज़ जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। वॾा ख़ुशनसीब आहिनि उहे माण्हू जिन खे अल्लाह सुब्हानो तआला तौफ़ीक़ ॾिए थो सजदे करण जी। कोशिशि कयो त अल्लाह सुब्हानो तआला जी शुक्रगुज़ार बंदनि मां थियो। अल्लाह सुब्हानो क़ुरान शरीफ़ में फ़रमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलवात इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह सुब्हानो तआला खां जॾहिं बि मदद तलब थिए त निमाज़ ऐं सब्र जे ज़रिए मदद तलब कयो। अल्लाह सुब्हानो तआला गफ़ूर रहीम आहे। तव्हांजे सजदनि खे अल्लाह सुब्हानो तआला क़बूल मंज़ूर फ़रमाए थो। अदब जा काफ़ी घणा तरीक़ा आहिनि। जेके 4 तरीक़ा अदब जा आहिनि उहे सभु निमाज़ में आहिनि। निमाज़ में क़ुरान पाक पढ़ण जो तमामु आला ओला सवाबु आहे। जेके अदब जा 4 तरीक़ा आहिनि, जीअं कोई ईंदो आहे त उथी बीहंदा आहियूं त निमाज़ में उथी बीहूं था, हथ ॿधूं था, वरी झुकणु, वरी सजदे में वञणु, वरी जेको आहे तहियात वारी पोज़ीशन में विहणु, इहे सभु अदब जा उहे तरीक़ा आहिनि। अल्लाह सुब्हानो तआला सभु हिन निमाज़ में रखिया आहिनि। निमाज़ जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। बदबख़्त आहे उहो इंसानु चवे पंहिंजी क़िस्मत खे जेको बेनिमाज़ी आहे। बेनिमाज़ी जी नहूसत तमामु घणी आहे। तव्हांखे उलमा खां पुछा करे ॾिसो, तव्हां किताबनि में पढ़ी करे ॾिसो, नहूसत आहे बेनिमाज़ीअ में। कोशिशि कयो पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मिटनि खे, माइटनि खे बेनिमाज़ी थियण खां ख़ुदा रा बचायो। पंहिंजे पाण खे बेनिमाज़ी थियण खां बचायो। पंहिंजो एहतिसाब कयो त केतिरा अर्सो थी वियो आहे, केतिरा ॾींहं थी विया आहिनि त 5 वक़्त जी निमाज़ न पढ़ी आहे, केतिरा ॾींहं थी विया आहिनि त फजर जी निमाज़ तव्हां बाजमायत अदा न कई आहे। पाड़े में मस्जिद वेझो आहे पर पाड़े में मस्जिद वञण लाइ तयारु न आहे, फजर जी निमाज़ लाइ पढ़ण लाइ तयारु न आहे। ऐं उन्हनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां जेके निमाज़ खां दूरि आहिनि, दीन खां दूरि आहिनि। ईअं वक़्तु न विञायो। हीअ ज़िंदगी असांखे बार बार न मिलंदी, हिते असां बार बार न ईंदासीं। किथे ईअं न थिए त ज़िंदगी में सिर्फ़ु पछतावा ईंदा। निमाज़ पढ़ो, ॾिसो त अल्लाह सुब्हानो तआला छा तव्हांजो शान कयो आहे, कीअं अल्लाह सुब्हानो तआला इंसान को केॾी न वॾी जेको आहे अशरफुल मख़लूक़ात करे पैदा कयो अथई, जो पंहिंजे अॻियां झुकण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अथई। जॾहिं मर्द अमामो शरीफ़ पाए करे मस्जिद ॾे रवानो थिए थो ऐं मस्जिद में जेको आहे निमाज़ पढ़े थो, केॾो न अल्लाह सुब्हानो तआला हुनजो शान कयो आहे। त कोशिशि कयो अमामो शरीफ़ पायो, मिसवाक हणो। यकीन कयो हिन ज़िंदगीअ में अमामो शरीफ़ पायो, वरी ज़िंदगी या नसीब आहे, वरी मिलंदी कोन। हिन दुनिया में आहियूं त अमामो शरीफ़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। अमामो शरीफ़ पाइण सां ऐं निमाज़ पढ़ण सां तमामु घणो सवाबु आहे। मिसवाक करे निमाज़ पढ़ण सां तमामु घणो सवाबु आहे। इहे उहे मुहबतूं आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, उहे सुनतूं असांजे लाइ आहिनि, उहे तोहफ़ा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिना आहिनि। इहे हासिलु करे असां ज़िंदगी तमामु घणी असांजी आसान थींदी। तव्हांजो 7 सालनि जो ॿारु आहे, उनखे कोशिशि कयो त निमाज़ जी तलक़ीन कयो। जॾहिं 10 सालनि जो थिए थो उन ते सख़्ती कयो। पर असां वटि इहो रवाज ई न आहे। असां तमामु घणा कॉन्शियस आहियूं त असांजो ॿारु वॾे नंढे स्कूल में पढ़े। तव्हांजो ॿारु कंहिं स्कूल में नथो वञे, जंहिं ॾींहुं उनजी हाज़िरी नथी लॻे, या उहो कंहिं बि हवाले सां को बहानो करे थो, या स्कूल नथो वञे, तव्हां केॾा परेशान था थियो। पर जॾहिं उहो निमाज़ नथो पढ़े त पेरेंट्स जेके आहिनि उहे परेशान नथा थियनि, उनखे एतिरी तलक़ीन नथा कनि। नंढनि नंढनि ॿारनि खे तमामु महांगा महांगा मोबाइल उन्हनि जे हथनि में तव्हां ॾिना आहिनि। ऐं सोशल मीडिया जी हाल जी तव्हांखे ख़बर आहे त केतिरो न सोशल मीडिया जेको आहे असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। मां सॼी सोशल मीडिया जे अगेंस्ट न आहियूं, पर ॿिया ॻाल्हि था कयूं उहे कॉन्टेंट्स जेके माण्हू ग्रुप में हलाइनि था, जेके एडल्ट कॉन्टेंट्स आहिनि, ख़ुदा रा पंहिंजे औलाद खे ईअं बदपरहेज़गी में न कयो। अल्लाह सुब्हानो तआला परहेज़गारनि खे पसंदि करे थो। तव्हांजी निमाज़ में ख़ुशी ऐं ख़ुशू तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां में परहेज़गारी ईंदी। अखियुनि जी परहेज़गारी, ज़बान जी परहेज़गारी, कन जी परहेज़गारी। उहो बंदो जेको सॼो ॾींहुं निमाज़ पढ़े थो ऐं हुनजो साह जेको आहे मोबाइल में टंग आहे, जीअं फारिग थिए थो फ़ौरन वञी
मोबाइल खणे थो सोशल मीडिया ते फेसबुक व्हाट्सअप उहो सर्च करणु शुरू थो करे ऐं के अहिड़ा ग्रुप लाइक थियल आहिनि या तव्हांजा अहिड़ा के दोस्त आहिनि बदबख़्त जेके असांखे ख़राबु कंटेंट्स मोकिलीनि था। त हाणे वज़ू कयल माण्हू हेॾी निमाज़ जेके भलारी पढ़ी आयो आहे उहे हाणे अचण सां जेको आहे वरी उहो ख़राबु कंटेंट्स ॾिसे थो या निमाज़ पढ़ण खां अॻु में हेॾा आज़ान बि थींदी रहंदी आहे ऐं तव्हां फेसबुक खे जेको आहे सर्च करे रहंदा। इहा बदबख़्ती आहे। ईअं नाफ़रमानी न कयो अल्लाह सुब्हानो ताला जी। उहे पेज लाइक कयो जंहिंमें उहे कॉन्टेंट्स लाइक कयो जंहिंमें तमामु घणी भलाई आहे, इस्लाह आहे, इस्लाम जे हवाले सां तव्हांखे सुठा कॉन्टेंट्स बि अवेलेबल आहिनि। सोशल मीडिया सॼी का ख़राब बि न आहे, हिन जा तमामु घणा फ़ाइदा बि आहिनि। त कोशिशि कयो अहिड़ा ग्रुप लाइक कयो, अहिड़ा दोस्त रखो जेके भलारा हुजनि, जेके अलाह ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हि कनि। कोशिशि कयो अलाह जे वलियुनि जी महफ़िल में वियो त तव्हांखे उहे सही तरीक़े सां हिदायत कनि। अलाए छो असां अलाह वारनि खां तमामु घणो परते थी विया आहियूं, अलाह खां परते थी विया आहियूं, अलाह जी नबी जे ॻाल्हियुनि खां परते थी विया आहियूं। ख़बर न आहे अलाह काॾे काॾे था वञूं। मज़हब जो उहो हिसो खणूं था जेको असांखे आसान लॻे थो। दीन तमामु घणो अलाह सुब्हानो ताला आसान करे असां ॾे मोकिलियो आहे। सॼो सारो दीन ख़ुशबू वारो आहे ऐं ख़ुशियुनि वारो आहे। एॾियूं सख़्तियूं न आहिनि जॾहिं तव्हां सम्झो था। छो पंहिंजे पाण खे परे कयो अथव ऐं सोशल मीडिया में अची करे, सोशल मीडिया जे चकर में अची करे छो दीन खां परे थिया आहियो, छो मज़हब खां परे थिया। हीअ ज़िंदगी ॿीहर न मिलंदी, वरी हिते न ईंदासीं। किथे ईअं थिए त रुॻी पछतावा असांजे हंज में वञी पवनि। हे वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे। असांजा ॿार, असांजा नस्लूं जेकियूं आहिनि उहे अहिड़े नमूने सां तबाह थी रहियूं आहिनि ग़लति जेको आहे कॉन्टेंट्स ॾिसी करे। कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे ऐं पाण खे सही तरीक़े सां सही ट्रैक ते हलाइण जी कोशिशि कयो त जीअं नमाज़ में ख़ुशी ख़ुशबू अचे। इलाही माण्हू असां नोट कया आहिनि बिला वजह हुअं ई कूड़ न ॻाल्हाइणु खपे, पर के माण्हुनि जी आदत आहे कूड़ ॻाल्हाइण जी। बिला वजह कूड़ ॻाल्हाईंदा जिथे ज़रूरत बि न हूंदी आहे, न का उन्हनि खे हूंदी आहे, सिर्फ़ु पाण खे ज़्यादा एक्सपोज़ करण जे लाइ तमामु घणा कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। त ख़ुदा रा कूड़ न ॻाल्हायो। कूड़ जी तमामु घणियूं तबाहकारियूं आहिनि। जॾहिं तव्हां पंहिंजे क़ल्ब खे कूड़ सां, बदनज़री सां, तव्हांजी निगाह पाक न आहे त पोइ ख़ुशी ख़ुशबू उहा काॾों ईंदी। निमाज़ तव्हां हिकु ॾींहुं तव्हां परहेज़गारी में गुज़ारे करे तव्हां निमाज़ पढ़ी त ॾिसो तव्हांखे केॾियूं रहमतूं ऐं बरकतूं थियूं मिलनि। निमाज़ सरापा असांजे लाइ वॾी नेमत ऐं रहमत आहे। यकीन कयो निमाज़ जा तमामु घणा बेनिफिट्स आहिनि मोमिन जे लाइ। जेको मोमिन थी करे निमाज़ पढ़े, अलाह वारो थी करे निमाज़ पढ़े, अलाह जी मञी करे निमाज़ पढ़े, जीअं अलाह सुब्हानो ताला फरमायो आहे, अलाह जी नबीअ जी जीअं अलाह जे नबी जीअं फरमायो आहे उहे निमाज़ पढ़ी ॾिसो त ॾिसो कीअं तव्हांखे रहमतूं ऐं बरकतूं अचंदियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी सुनतूं आहिनि सुनतुनि ते अमल कयो। इलाही मुस्लमान असांजा भाइर अहिड़ा आहिनि जिन खे वाजिबात जे बारे में ख़बर न आहे, सुनत मौक़दा छा आहे ख़बर न आहे, गैर मौक़दा छा आहे ख़बर न आहे। हाणे मां नंढे विडे में सभु कुझु त नथो ॿुधाए सघां। नंढियूं चोपड़ियूं मिलनि थियूं मार्केट में निमाज़ जे हवाले सां, या कंहिं पंहिंजे उस्ताद खां या कंहिं दोस्त खां। कोशिशि कयो या सोशल मीडिया ते बि काफ़ी सुठा भला इंसान आहिनि जेके कॉन्टेंट सुठा रखनि था निमाज़ जे हवाले सां। उहे ॾिसो त ॾिसो प्रॉपर तरीक़ो वज़ू करण जो छा आहे, प्रॉपर तरीक़ो निमाज़ पढ़ण जो छा आहे। असांखे निमाज़ पढ़ण खे सालनि जा साल गुज़री था वञनि, असां हेॾा सारा थी आहियूं, असांखे काफ़ी आयतुनि जी ख़बर न आहे, असांखे काफ़ी आयतूं यादि न आहिनि ऐं असांखे ॿियूं इलाही शयूं यादि करण जी कोशिशि। सॼो ॾींहुं असां या त असांखे न्यूज़ चैनल्स जेके आहिनि उहे वेठा ॾिसूं था, या जेको आहे असांजे हथ में मोबाइल आहे उहो ॾिसी रहूं था। मां मोबाइल जेको ख़िलाफ़ु न आहियां, पर जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कई वञे थी, हिन जेको आहे मीडिया खे जहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो थो वञे, इहो बिल्कुलु ग़ैर मुनासिबु आहे, मज़हब खां दूरी आहे। अलाह सुब्हानो ताला खां दुआ आहे अलाह सुब्हानो ताला तव्हांखे ऐं मूंखे निमाज़ पढ़ण जी सही तरीक़े सां तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लामा इक़बाल जो हिकिड़ो शेर हमारे नज़र कयूं था, वो एक सजदा तू गिरा समझता है, वो एक सजदा तू गिरा समझता है, हज़ार सजदों से देता है आदमी को निजात। साइंस अॼु मञे थी त वज़ू करण सां ऐं निमाज़ पढ़ण सां ज़हनी ऐं जिस्मानी केॾो वॾो सुकून थो अचे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरां ई ॿुधाए छॾियो, फैलाए गोशाए दामाने तजस्सुस साइंस मोहम्मद का पता पूछती है। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।